मलीर मुराद मेमणगोठ में सन पब्लिक पार्टनरशिप तहत हलंदड़ मेमणगोठ तालके अस्पताल जो गायनी वार्ड जे इफ्तिताही तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर PPHI फजलुर रहमान, CEO जावेद जागीरानी मुराद मेमणगोठ ऐं माउ ऐं ॿार जी सिहत जो मरकज़ सेंटर जो इफ्तिताह कयो। चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फजलुर रहमान सां दौरे दौरान चीफ कोऑर्डिनेटर ऑफिसर रियाज हुसैन राहूजो, डॉक्टर मोहम्मद सालेह रीपर, बोर्ड मेंबर सलेमान शेख, MS डॉक्टर गुलाम जैनब शाह, डिस्ट्रिक्ट मैनेजर सोबिया आबिद, रीजनल डायरेक्टर कराची रहीम बख्श जूने जो ॿिया गॾु हुआ। इन दौरान चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऐं डॉक्टरनि गाइनी वार्ड जे समूरी विज़िट कराईंदे ॿुधायो वियो त गाइनी वार्ड में 2 ऑपरेशन थिएटर, लैब, ब्लड बैंक, अल्ट्रासाउंड ऐं 32 बिस्तरनि ते मुश्तमिल आहे। एमरजेंसी तौर 24 कलाक सर्विस ॾिनी वेंदी आहे। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर फजलुर रहमान चयो त असां सॼी सिंध में कमु कया आहिनि। 2007 खां असांजी NGOs कमु करे रही आहे। कामयाबी जो सहरो सॼो टीम ते वञे थो, जंहिं जूं महिनतूं आहिनि, जंहिं करे अॼु असां हिन मक़ाम ते पहुता आहियूं। उन मौक़े ते PPHI CEO जावेद अहमद जागीरानी चयो त C-सेक्शन सर्विस जो फ़ाइदो ग़रीब माण्हुनि खे मिलंदो। गाइनी वार्ड जी शुरूआत कई आहे। इहा सहूलियत सिर्फ़ जिना अस्पताल में मिलंदी हुई। प्राइवेट सीज़र जो ख़र्च 50,000 ताईं अचे थो। असांखे ख़ुशी थी आहे त असां मुराद मेमणगोठ में शुरूआत कई आहे। इन मौक़े ते मंज़ूर अली चयो त अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। MNCH जी ॿीहर ओपनिंग थी आहे। सेंटर ॾिनो त हेसी ताईं 17 सीज़र केस ऐं 30 नॉर्मल डिलीवरी कराया आहिनि। अॼु जी तकरीब जेका आहे उहा मुराद मेमण में असां MNCH ब्लॉक नओं ठारायो आहे ऐं C-सेक्शन फ्री सर्विसिस ॾियूं था। इन जे करे अॼु तकरीब कई आहे, उन इनाग्रेशन असां करायो आहे। हितां जी आवाम खे मेमणगोठ उन जे सराउंडिंग जेके एरिया आहिनि, गुलशन नदी गडाब ताईं परे परे खां पेशेंट अचनि था, ऐं जेके डिलीवरीज़ थियनि थियूं, सीज़र सेक्शन थियनि था, उहे फ्री ऑफ कास्ट ते थींदा, आवाम खे फ़ाइदो थींदो। और बताया कि अभी हमारे मतलब बहुत सारे प्रोजेक्ट्स हैं जो अभी हमने करने हैं और ये इंशाल्लाह ताला हम जल्दी शुरू कर देंगे। जैसे हमारा सबसे पहला फोकस है IOT हमने स्टार्ट करनी है दुम्बा गोट पे, तो इस प्रोजेक्ट के ख़त्म होने के बाद हमारा वहीं पे और माइनर सर्जरीज जो हैं, जैसे यहाँ पे तो हमने C-सेक्शन प्रॉपर स्टार्ट किया, लेकिन माइनर सर्जरीज जो हैं यहाँ पे बहुत ज़्यादा नीड है मुराद मेमन पे, तो वो हम इंशाल्लाह स्टार्ट करेंगे। तमामु पसंदि आहे बाराड़ी जे हवाले सां। अॼो कुझु ॾींहुं आहे ईद खां घटि कोन्हे, छो त मलीर बाराड़ी जे सां तालुक रखंदड़ जेके माण्हू आहे उन्हनि खे मां ऐं ॿार जे सिहत जे मर्कज़ी हवाले सां तमामु घणियूं ॾुखियाईनि जो परेशानियुनि जो सामनो करणो पवंदो हो। अक्सर डिलीवरी वीएम जो अॼु अलहमदिल्ला मुराद मेमणगोठ डिस्ट्रिक्ट मली जे हेडक्वार्टर में माँ ऐं ॿार जो एक मॉडल प्रोजेक्ट जो इफ्तिताह थियो आहे। यहाँ की जो सर्विसेज हमने स्टार्ट अभी करवाई हैं वो CMOC सर्विसेज करवाई हैं। यहाँ पे पहले BMOC सर्विसेज थी, लेबर रूम इस्टेब्लिश था, लेबर रूम में डिलीवरीज होती थी लेकिन सीजन सेक्शन नहीं होते थे। तो आज ये इनोग्रेशन जो हमारी हुई है वो CMOC सर्विसेज के हवाले से और एम्बुलेंस डिस्ट्रीब्यूशन के हवाले से हुई है। यहाँ पे जो हमारी सर्विसेज हैं वो BMOC है, जिसमें लेबर रूम आता है और जिसमें वार्ड आते हैं। बाकी हमारी जो CMOC सर्विसेज हैं उसमें हमारी ऑपरेशन थिएटर है, उसमें लेबॉर्ट्रीज़ हैं, ब्लड बैंक है और हमारी इमरजेंसी रूम है जो CMOC सर्विसेज हम प्रोवाइड दे रहे हैं। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची